الله الذي لم يزل عالما حيا قيوما سميعا بصيرا أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا محمدا عبده ومحبوبه ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم النبي أولى بالمؤمنين من أنفسهم وأزواجه أمهاتهم صدق الله العلي العظيم وقال نبيه الكريم أصحابي أمنة لأمتي أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما درود پاک دل جی محبت سان اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه وذرياته كلهم أجمعين النبي أولى بالمؤمنين من أنفسهم अल्लाह जो महबूब त असां मोमिनन खे जानन को भी वध प्यारो आ ता असां सभिनी खे प्यारो आ न हथ मथे करे चओ सुभान अल्लाह ऐं कॾ जुमलो पेश कयईं व अज़वाजुहु उम्महातुहुम ऐं नबी पाक साईं जूं घर वारियूं मोमिनन जूं अमड़ियूं हन ओ मोमिनो कुरान तहां सां तो ॻाल्हाए कंहिं सां तो ॻाल्हाए तहां सां तो ॻाल्हाए असां सां तो ॻाल्हाए अल्लाह जी ॿोली ॿुधो था ऐं सम्झो था कनि जेको सम्झे तो हथ मथे करे चवे सुभान अल्लाह बगालियों की तवज्जो एक फरमायई त नबी मुस्तफा करीम जानन को भी मोमिनन के वध प्यारो आ असा पांजे जान के पांजो समझो ही ना है को असा जो अकीदो ऐं तय थियल ॻाल्हि आहे त हीअ जान रब मोहम्मद करीम जे मथों लुटाइण लाइ अमानत ॾेई छॾी आहे नारे तकबीर शारे मुस्तफा ताजो तख्त खत्म नबूवत गुलामी रसूल में मौत भी कबूल है गुलामी रसूल में
नारे तकबीर। सोना असां कॾहिं चयो आहे त हीअ जान असांजी पंहिंजी आहे? असांजी जान नाहे। अलाह ॾिनी आहे अज़मत मुस्तफ़ा जे मथां ख़र्च करण जे लाइ। आओ जेकॾहिं फ्रांसीसी कुत्तो हुजे बि अल्लाह अकबर, हे मोमिन पंहिंजूं जानियूं पंहिंजी त्रीअ ते सिर खयूं बीठा आहिनि। अल्लाह अकबर कबीरा। ख़बर ई कान पवंदी त मोहम्मद करीम जे गुस्ताखनि खे जहन्नम जे हेठें तबके में अल्लाह अकबर हे जवान चा पहुचाए पोइ दम ॾींदा। आओ कन कोन सोहणा बीठल बि हथ मथे करे ॻाल्हायो अॼु मां सां वचन। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने सहाबा, गुलाम ये रसूल में जो कादियानी जो यारा, कादियानी कुत्तन ते फ्रांस कुत्तन ते। नारे तकबीर। सोना असां त मोहम्मद करीम जे हिक हिक अंदाज़ जा चओ असां मुहाफ़िज़ आहियूं। नबी पाक जे कॾहिं मुस्कुराए त हिफ़ाज़त मोहम्मद जे ग़ुलामन कई आहे। नबी पाक सल्लल्लाहु जे कॾहिं घुमे पियो त अल्लाह अकबर हिफ़ाज़त घुमण जी चओ मोहम्मद जे ग़ुलामन नोट कई आहे। पाक मोहम्मद पानी पीअनि था त इनखे नोट मोहम्मद जे ग़ुलामन कयो आहे। नबी जी हिक हिक सुन्नत खे नोट करण वारा मामो मोहम्मद मुस्तफ़ा करीम जा चओ सच्चा सहाबी आहिनि। मां क़ुरान खां पुछो त उहे सहाबी कहिड़ा? उहे मोमिन सहाबी। साईं अञा बि कजाए फरमाए त वाज़वाजुहु उम्महातुम, उहे मोहम्मद जा सिपाही, उन्हनि जा ताबेदार जिन जूं अंगड़ियूं मोहम्मद करीम जूं घरवारियूं आहिनि। आओ कन न नबी जे इज्जत ते भी सिर कुर्बान, मोहम्मद करीम जे नंग ते भी, रसूल जे घर वारन ते, बीबिन सगोरन ते भी अल्लाह अकबर जे करे काफर कुत्तो लफंगो मुस्तदलांती जे करे बकवास बकींदो त उन जी ज़बान काकड़े खो कढी करे कुत्तन जे अॻियों चो फिटी कंदासे। मोहम्मद भी जिंदाबाद आ। पाक मोहम्मद जूं घर वारियूं भी चो क़यामत जे सुबुह जन्नत में दाखिला तक जो जिंदाबाद आहिनि। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने अम्मा आयशा सिद्दीका, अम्मा आयशा जे दुश्मनन ते, अम्मा आयशा जे दुश्मनन ते। नारे तकबीर। ठोके वठ लानतिन ते इहा लानत हिननि खे कहिड़ी ख़बर त आयशा सिद्दीका कहिड़ी हैसियत थींदी आहे? चओ सुभान अल्लाह। तोखे ख़बर आहे त मुंहिंजी अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा चओ कहिड़ी हैसियत कहिड़ो अज़मत जो अंदाज़ आहे। आओ त मोहम्मद करीम जे उन प्यारी ऐं महबूबा पाक मोहम्मद जी चओ रानी घर थियणी जो अंदाज़ मां सम्झायां। आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा त उनखे चइबो आहे जो जॾहिं जिब्राइल क़ुरान खणी थो अचे कंहिं बि घरवारी जे घर हुजरे में हन त जिब्राइल बीही थो रहे, क़ुरान कोन थो पेश करे। आयशा सिद्दीका जे हुजरे में मोहम्मद मुस्तफा जॾहिं आरामी आहिनि, बिस्तर ते वेठा आहिनि त दरवाज़ो जिब्राइल कोन थो खड़काए, चवे थो त हे आयशा जो घर आहे, इहो पंहिंजो घर। अंदर दाख़िल थी करे चवे थो त सोना मोहम्मद करीम रब मुको वा उन हीअं फरमायो वा वञो आयशा खे सलाम चई करे मोहम्मद जे दिल ते क़ुरान लाही थो वञो। आयशा सिद्दीका उहा है को लानती लफंगो जेकॾहिं बकवासी न ॼाणे त पंहिंजे क़िस्मत खे मुका हणे, पंहिंजे सीने खे चंबा हणे, उहो उनजो पंहिंजो मसलो ऐं खेल आहे। पर मुंहिंजी आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मोहम्मद जे सीरत सूरत जो अहम हिस्सो आहे। उनखे हे मोमिन पंहिंजे स्टेज ते पंहिंजो अक़ीदो बणाए ज़रूर पेश कंदा। इन में तव्हां सभिनि जो साथ हुजे। मुंहिंजे अमड़ खे सुञाणियो। ओ सोना तवज्जो कर। मोहम्मद करीम जो जंहिं नंग न सुञातो त उन पंहिंजे नंग ते कहिड़ी गैरत कंदो? जंहिंखे पंहिंजे नंग ते गैरत आहे मोहम्मद जे नंग ते गैरती बणबो। इंशाअल्लाह हे जमात सब गैरतमंद आहिनि।
गैरत जो हिनन चो शराब पीतो है। अल्लाह अकबर। मर्द दम तक पाक मोहम्मद अज़वाजे मोहम्मद जे अजमत जो पहरो जरूर देने जे लाए हित पोता वचन करन था पिया। सिर कट जाए तो कट जाए, माल नीलाम थे तो भले थे, सिरियूं वजन उडामी वजन, बार बच्चा कुर्बान भले थियन, धन मन दौलत भले वने असा जो उवे ही कान्हे को सब दींदा से, पर हुजूर जे नंग जी हिफाजत करण जानियूं था। चओ सुभान अल्लाह। आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा अल्लाह अकबर कबीरा जो पाक मोहम्मद मुस्तफा फरमाए थो, ओ आयशा तू का घट शय कान्हे, तुझी वडी हैसियत है। अल्लाह अकबर। मां मोहम्मद करीम जने ख्वाब पहले थो, अना तू मुझी घर ध्यानी कोन थी हुई, ख्वाब में जिब्राइल आयो, जिब्राइल पेश थियो। जिब्राइल के आयो वा, हथ में रेशमी रुमाल खयो आयो वा, चेहन में केड़ी शय आहे। अल्लाह अकबर। जिब्राइल थो चवे मां अल्लाह जे तरफों जन्नत जी सूखड़ी खणी पहुंची वयो आया। भला खोल त सयो, चे सोना पान खोलियो। हुजूर रुमाल के खोलियो त अम्मा आयशा जी तस्वीर निकती। चओ सुभान अल्लाह। एक रात ईअं थी ऐं जिब्राइल ही चयो सोना ओ मुंहिंजा हबीब सोना हीअ तुंहिंजी घरवारी आहे। अल्लाह अकबर। बे रात भी हुजूर ख्वाब लधो, ईअं रुमाल वेड़जी सेड़जी रेशमी जिब्राइल खणी आयो, खुली त सूरत चो अम्मा आयशा जी हुई। चओ सुभान अल्लाह। टे दफे जॾहिं खुले थो रुमाल त जिब्राइल अमीन हीअं थो चवे पियो, ओ सोना हीअ आयशा सिद्दीका जी सूरत रब जे हुक्म सां खणी आयो मां। रब तुंहिंजो आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा सां ओ निकाह अर्शे मुअल्ला ते करे छॾियो आहे। जिब्राइल अमीन भी मौजूद हो, इज़राइल भी मौजूद हो, इसराफील भी मौजूद हो, सब मलाइक मौजूद हो। सभिनी जी हाज़िरी में अल्लाह मोहम्मद करीम जो उत निकाह आयशा सां विझी छॾियो आहे। आयशा केड़ी आ? इन भंगोड़े के केड़ी खबर? और लांती के केड़ी खबर? आयशा अजमत जो नालो, आयशा इज्जत जो नालो, आयशा इफ़्फ़त जो नालो, आयशा बड़े इकराम जो नालो, आयशा तौज़ीम जो नालो, आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा मान जो नालो, आयशा सिद्दीका उन जो नालो जे पाक दामिनी में रब पाण ॻाल्हाए 18 आयतूं कुरान जो लाहींदो थो वञे पियो। नारे तकबीर। शाने मुस्तफा, शाने अम्मा आयशा सिद्दीका, मकाम अम्मा आयशा सिद्दीका, मकाम अम्मा आयशा सिद्दीका। नारे तकबीर। तो के जे खबर ना है त अम्मा जी त उन्हनि को पुछ जिन के खबरूं अल्लाह ॾेई छॾियूं हन। चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा हबीब अज पाण त आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा अल्लाह अदीबा अकीला आलिमा मुअल्लिमा उन जो पंहिंजो अंदाज शान मान पाण मोहम्मद करीम बयान तो फरमाए। चओ सुभान अल्लाह। हुजूर शान ही बयान क्यों? मुझी आयशा सिद्दीका तय्यबा उहा हस्ती आहे जै थाव में आयशा खाए उतो ही मोहम्मद करीम चो खाईंदो आहे। जै पासे को मोहम्मद करीम अल्लाह अकबर फरमाए थो, जै कुंड को जै पासे को आयशा सिद्दीका चो वो गिलास मो प्याले मो ढुक भरींदी आहे, मोहम्मद करीम उन साइट मो ढुक भरींदो आहे। आयशा सिद्दीका जो मान तोखे मां समझाया। आयशा सिद्दीका त उहा है, तवज्जो कर, जेकॾहिं दस्तरखाने ते अल्लाह अकबर कबीरा गोश्त जेकॾहिं खाइण जे लाइ मोकिलियो थो वञे, पाक मोहम्मद भी वेठो उन दस्तरखाने ते, आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा भी वेठी आहे। अल्लाह अकबर। मोहम्मद मुस्तफा तो फरमाए आयशा अग में तू खाओ तो मोहम्मद कढ पो खाए। चओ सुभान अल्लाह। इन लांती के केड़ी खबर है? तो हराम में पूरो है, तो नशे में भंग में पूरो। हाय सिद्दीका भी पाक तो मोहम्मद भी पाक। चौड़ा सुभान अल्लाह। अल्लाह अकबर। पाकन के ओ सोना पाकन के कदुर पाक जो थींदो, मोमिनन के कदुर मोमिनियाणिन जो थींदो, मुसलमान के कदुर मुसलमानियाणी जो थींदो आहे। अल्लाह अकबर कबीरा। चयम त व अज़वाजुहु उम्मातुहुम जो ज़मीर मरजो मोमिनीन बीठो आहे। अन नबियो औला बिल मोमिनीन में अल मोमिनीन मरजो हम ज़मीर राज वेठे आहे। हम जमा जो ज़मीर आहे। जमा माना
केतरा ई मोमिन केतरा ई सहाबा सभिन जी अमर रब आयशा सिद्दीका के बढ़ाए छडियो वा अमर जो कदर पुछत पाक मोहम्मद जे सहाबा को पुछ आओ कन्ना गाल समझ में आई जंहिंखे अचे थी हथ मथे करे ओ अम्मा आयशा जा रूहानी बचड़ो गाल समझ में अचे थी हुजूर फरमायो अगे में आयशा तू खाओ कद मोहम्मद करीम खाइंदो दुनिया के बुधाइंदो त आयशा उहा है जो खाइंदी उहा है त मोहम्मद जो हिया अल्लाह अकबर कबीरा उन जो बचल खाई करे दुनिया के सबक दींदो वा त आयशा मोहम्मद जे मन में वेठी तन में वेठी आहे इए थियो आयशा सिद्दीका जने गोश्त खादो हड्डी जने बची पई तवज्जो हड्डी जने बची थी पवी उन हड्डी के अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा चूसियो हड्डे के चूसे करे दस्तरखाने ते रखन पियो त पाक मोहम्मद जो हथ अग में दस्तरखाने ते पुजण को पुजी थो वने आयशा जी मुझा महबूब मुस्तफा इन हड्डी चूसे लखे दस्तरखाने ते न रख जाए मां मोहम्मद मुस्तफा करीम खे दे त तुजी चूसेल हड्डी खे तुजे चूसेल हड्डे खे मां मोहम्मद वरी चूसे करे दुनिया के बुधाया त आयशा त पाक मोहम्मद जे मन जी रानी आहे एड़ी सियानी आहे जो मोहम्मद मुस्तफा सा उन जो एड़ो त पेच जे बिस्तर ते आयशा जाते बीबी आयशा होजे उत मोहम्मद ते कुरान चो लहंदो थो वने पियो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अम्मा आयशा सिद्दीका शाने अम्मा आयशा सिद्दीका नारे तकबीर ओ खोदरा तवज्जो कर खोदरा चना खाई टिड्डा धोनी हाय खुरासानी खोता तवज्जो कर हाय अल्लाह अकबर कबीरा पाक मोहम्मद करीम वट एकड़ो पाड़े श्री थो अचे किताबन ई लिखियो त वो ईरान खो लदे उत पुगो ईरानी पाड़े श्री हो मोहम्मद करीम के अर्ज करन आयो सोना हबीब मुजी दावत कबूल क्यों मां तहा के दावत तो खराण चाहा चौगर जी सुभान अल्लाह हाय हुजूर फरमायो इन दावत में मां मुस्तफा अकेलो न इंदुम मखसूस दावत इन दावत में मां पंजी ओ प्यारी घरवारी आयशा सिद्दीका के गड वर्ती इंदुम चौ सुभान अल्लाह मां ये कोन इंदुम आयशा को सवा अल्लाह अकबर किताब लिखियो हुन न कर कई साईं ये न त हुजूर फरमायो तुजी दावत कबूल ही ना है का बेओ ॾाढो थियो सागी मेजबान आयो सोना दावत खाओ मुंजी चई जने मां तोखे चई चुको वा त आयशा पाण सा गड वती इंदो में अल्लाह अकबर जे समझ में नथी अचे त वापस हलियो वनो ये अकेलो मां कोन इंदुस ट्रे दिहाड़े मजबूर थी करे वो चवे तो त सोना मुंजी दावत खाओ महबूब फरमायो त आयशा मां मोहम्मद सा गड होंदी उन भी चो त सोना बिल्कुल उनके वर्तियो अचो चो सुभान अल्लाह हुजूर फरमाया आयशा समृद्ध सा या दावत खासा खाई चऊं पाक मोहम्मद अम्मा आयशा सा गजी करे उवा दावत खाई मोटिया हन दुनिया के सबक दिनों त जाथे मोहम्मद जो पैर पौंदो उते जे कने रसूल जे नक्शे के मनणो थी त उते आयशा सिद्दीका जे पैर ऐं नक्शे के भी मनणो पौंदी जे मोहम्मद के अल्लाह अकबर मनण चाहे तो त आयशा मनणी पौंदी जे कने आयशा के न मनी दे त मुस्तफा तो हथ खण दे आयशा जे मथो जे कने हमलो कंदे त इहो मोहम्मद ते हमलो आहे आयशा जे मथो जे करे वो लान तान कंदे त मुस्तफा जे मथो इहो अटैक ऐं हमलो आहे जैसी ताई आयशा सिद्दीका जी इज्जत और हुर्मत के पासदारी के अंदाज के ख्याल के तौर के तरीके के दिल दिमाग में न वेहारी दे इज्जत के रूप में इज्जत के अंदाज में जैसी ताई मोहम्मद करीम तो जो पंजो थी न थो सके पियो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा अम्मा आयशा जे दुश्मनन ते अम्मा आयशा जे दुश्मनन ते सहाबा जे दुश्मनन ते नारे तकबीर अल्लाह अकबर कबीरा क्यों न मां उन आयशा सिद्दीका के मां हिया बयान कया आयशा सुरखुरू थी करे बयान थी करे मोहम्मद करीम बुद्धि मुस्कुराए थो चौ सुभान अल्लाह
अबा हुजूर जी मुस्कुराहट तव्हांखे क़बूल वणे थी? नबी जॾहिं मुस्कुराए त जन्नत जा 8 दर खुलंदई। नबी मुस्कुराए जहन्नम जा दरवाज़ो सब बंद थी वेंदा। रसूल मुस्कुराए जन्नत जी हीर घुली पवंदी आहे। तुंहिंजा अरमान पूरा थी वेंदा, जन्नत जे महलात में पुॼी वेंदे। पर दाख़िला लाइ शर्त आहे त आयशा सिद्दीक़ा जी इफ़्फ़त अज़मत खे जीअ में जाइ ॾियणी पवंदई। केर केर ॾियण लाइ तयार आहे? अबा अमड़ के हैसियत कीअं न ॾिबी? असांजी हीअ दुनिया जी अमड़ भी असांजे सिर जो साईं आहे, हो त मुंहिंजे अमड़ जी भी रूहानी अमड़ आहे। चओ सुभान अल्लाह। आओ पुष्मा ॿुधायां, बीबी आयशा वॾे मरकज़ में वॾे पिंडाल औरतुनि जे में हीअं पंहिंजूं ख़ुसूसियतूं बयान करे थी। ॿुधो, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में रब मूंखे अहिड़ियूं ख़ुसूसियतूं ॾिनियूं आहिनि जेके ॿिनि औरतुनि में उहे कान्हनि। आओ त उहे ख़ुसूसियतूं ॿुधाए दुआ घुरां। चओ सुभान अल्लाह। अम्मा फरमायो, तवज्जो कर। नंबर 1 फरमायूं, हिकु मुंहिंजी ख़ासियत इहा आहे जो निकाह खां अॻु में अल्लाह साईं मुंहिंजी सूरत रसूल खे ॾेखारी हुई। ॾाढा चओ सुभान अल्लाह। पहिरीं ख़ुसूसियत यादि कयो सोणो। अम्मा थी फरमाए त हिकु ख़ासियत ख़ासो मुंहिंजो इहो आहे, अहमियत हिकु इहा आहे जो जॾहिं नबी सां निकाह थिए पियो, उन निकाह खां अॻु में अल्लाह साईं मुंहिंजी सूरत मोहम्मद करीम खे 3 दफ़ा ॾेखारी हुई। नंबर 2 तवज्जो, मुझे अम्मड़ आयशा थी फरमाए नबी पाक सोहणे 11 घर वारियूं शादियूं क्यों हन। अल्लाह अकबर। कुल चओ बेवह ऐं रंजण हूं। आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त उहा मां वाहिद हस्ती हम जेका मां मोहम्मद करीम खे कंवारी मिली आहियां। घणियूं थियूं सोना? तवज्जो। नंबर 3 हज़रत आयशा सिद्दीक़ा तय्यबा फरमाइन थियूं, सुरखरू थी करे हे अंदाज पेश करन थियूं। अल्लाह अकबर कबीरा, जलवो नुमाया करे पेश करन थियूं। नबी पाक बुधी मुस्कुराइंदो थो वञे। चओ सुभान अल्लाह। नंबर 3 फरमायूं, मां नबी पाक सां पढ़णो कयो मुंहिंजो ख़ासो इहो वाजो मां मोहम्मद करीम जे ख़लीफ़े अव्वल ख़लीफ़े बिला फसल जी चमां थी हम। हाय। नंबर 3 ऐं नंबर 4 तवज्जो कर। अल्लाह अकबर कबीरा, मुझे आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हीअं फरमायो। तवज्जो कर, पाक मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो जॾहिं विसाल करीब थे थो, लाॾाणो करीब थे थो, बुरको मिटाइण जे जॾहिं करीब थींदा था वञनि पिया, अल्लाह अकबर कबीरा ॿियनि घर वारनि जे हुजरनि खे छॾे इल्तिजा सभिनि खे इहा कयूं, अंदाज़ इहो ॾेखारियूं। अल्लाह अकबर। त मां मोहम्मद करीम पाण आख़िरी पसाहन में हज़रत आयशा सिद्दीक़ा जे हुजरे में मां रहण थो चाहियां। सभिनी इजाज़त ॾिनी। आयशा सिद्दीक़ा जे कमरे में मोहम्मद करीम आख़िरी दिहाड़ा रहियो। आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा हीअं फरमाइन थियूं, मोहम्मद करीम जो जॾहिं दम परवाज़ थिए पियो, हुजूर जो सिर मुबारक आयशा थी फरमाए मुंहिंजे झोल में हुयो। घणियूं थियूं? ॾाढियां ॻाल्हायो। ओ चैन खे मञण वारो ॾाढियां ॻाल्हायो। जमयत जे जीम जे नुक्ते जा शीदायो डॉक्टर खालिद शहीद जा परवाना। ओ शहीद डॉक्टर जे खून सां मल्हाइण वारो हथ मथे करे ॻाल्हायो त असांजो सिर बि चओ मोहम्मद जे नंगनि ते चओ कुर्बान आहे। नारे तकबीर। ताजो तख्त खत्म नबूवत, ताजो तख्त खत्म नबूवत। नारे तकबीर। पंजी खुसूसियत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा जी फरमायूं, जॾहिं रसूल जो बुरको जॾहिं हुजूर मटायो, दम धणीअ जे हवाले जॾहिं कंदा वञनि था पिया, अल्लाह अकबर कबीरा। कहीं चयो त नबी पाक जो मदफन रोज़ो फिलां जगह ते ठाहियो वञे, कहीं चयो त फिलां जगह ते ठाहियो वञे, पर रब जे हुक्म सां अल्लाह अकबर मोहम्मद करीम जो रोज़ो मुबारक आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त मुंहिंजे हुजरे मुंहिंजे घर में ठहियो आहे। जंहिं आयशा सिद्दीक़ा जे घर में नबी पाक जो रोज़ो चओ ज़िंदाबाद आहे। आओ कनन सब चतो जिंदाबाद। ओ हलाली बच्चो पंहिंजे अमड़न जे मथों सिर घोर करण वारो अल्लाह अकबर। आयशा उहा शइ आहे जो सिर उन ते कुर्बान करण बि सस्तो आहे। दुनिया सिर कुर्बान करे, आयशा जो सिर अञा मथे आहे। घणियूं ख़ुसूसियतूं थियूं सोना, घणियूं।
पंज ख़ुसूसियतूं थियूं अल्लाह अकबर कबीरा जेके पंज ख़ुसूसियतूं रब पाक मोहम्मद करीम जे सदके में अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा खे चओ अल्लाह नसीब करे छॾियूं हन ॾाढियां गॾिजी चओ हिकु दफ़ो सुभान अल्लाह ओ आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा अल्लाह अकबर कबीरा फरमाइन थियूं तवज्जो कर सोहणा फरमाइन थियूं त रब मांखे पाकीज़ा करे पैदा कयो ऐं पाक हस्ती मोहम्मद करीम वटि चओ रखियो अथई अम्मा भी पाक त नबी पाक जी हस्ती भी पाक आहे पाक पाकन सां ठहंदो आहे चओ ॾाढियां सुभान अल्लाह पाक ॾाढियां ॻाल्हायो पाक चओ त सयूं पाक हथ मथे करे ॻाल्हायो पोयां भी पाक पाकन सां ठहे अल्लाह अकबर बुखारी में इहा रिवायत मां पढ़ी हुई त पाक पाकन सां ठहे थो कुरान भी चयो त पाक पाकन सां थो ठहे पियो अम्मा और भी ख़ुसूसियत अठी त पंहिंजी ॿुधाए और भी ख़ुसूसियत बयान करे थी पई अल्लाह अकबर कबीरा अम्मा आयशा थी फरमाए जॾहिं मुनाफ़िक़न लानतिन मुर्तदन काफ़िरीन जी जमात जॾहिं मां आयशा ते तहमत हई आहे इल्ज़ाम तराशी कई आहे दुनिया में को इल्जाम कंहिंजो केरु टारे कंहिंजो केरु टारे पर मुंहिंजे मथां लॻल इल्जाम ख़ुदि ख़ुदा पाण टारियो आहे बरकूं पूरा अल्लाह लाथा कुरान में घणा सभु ॻाल्हायो घणा लाथई घणा कम पेश 18 आयतूं अल्लाह अम्मा आयशा जे अल्लाह अकबर पाक दामिनी में रब नाज़िल फरमायूं हन इतां पतो पियो त रब आयशा सिद्दीका जे मथो तहमत कोन बर्दाश्त कई तहमत हिकु दफ़ो लगी हुई अल्लाह 18 आयतूं मोकिले 18 दफ़ा अल्लाह आयशा जी पाक दामिनी बयान करे छॾी आहे असांजी आयशा 18 दफ़ा पाक आहे 18 आयतूं हन घणियूं आयतूं हन 18 आयतूं लाहे करे रब मोमिनन खे ॿुधायो त तहांजी रूहानी अमड़ पाकऊं पाक आहे ॾाढा गॾिजी चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर अम्मा थी फरमाए पो पाक दामिनी जे बयान खां पो मुझे लाए मग़फ़िरत ऐं रिज़्क़ एहतरामी मुझे लाए रब लहुम मग़फ़िरतूं व रिज़्क़ुन करीम जो रब चओ ऐलान ऐं फ़ैसिलो करे छॾियो हे पाक मोहम्मद जो नंग आहे इनखे सलाम मोमिनन जो चओ सुभान अल्लाह तहांखे इहा ख़बर आहे न माना ये समझो तो आखिरी किस्तान तवज्जो कर खण रिली करे आलम ॾाढा चओ सुभान अल्लाह अब्बा हिकिड़ी ॻाल्हि मां सम्झायां जेके नबी खो नबी जे नंग खो न मुड़िया तंहिंजे करे हको बको न थियो तुंहिंजे मुंहिंजे इज़त सां खेॾण खां काथों मुड़ंदा सही कने ग़लति असां था चऊं छॾ मुंहिंजी इज़त खे छॾ तुंहिंजी इज़त इहा इज़त मुंहिंजी न आहे इहा अमानत चओ अम्मा आयशा जे सदके में असांजी कुर्बान आहे असां पंहिंजी जी इज़त जी परवाह नथा कयूं पाक मोहम्मद जे नंग जी परवाह था कयूं गॾिजी त चओ सुभान अल्लाह मुनाफ़िक़ रसूल जे नंग खो न मुड़िया लानती जेके नबी जे नंग खो नथा मुड़न पिया अल्लाह अकबर कबीरा पो थोरो थको मूंखे चवण त ॾे मां आयशा जो हलाली बच्चो आहियां मां आयशा जो चओ उहो एहतरामी बच्चो आहियां आयशा जो रूहानी बच्चो आहियां जो अम्मा आयशा ते हिकिड़ो अखर बि बक मां बर्दाश्त न कंदो आहियां या त सिरी हुन जी चट हूंदी या सिरी मुंहिंजी चट हूंदी भौंके मोहम्मद ते भौंके अहल बैत ते भौंके अज़वाजे मुतहरात ते भौंके असहाबे मोहम्मद ते भौंके सिद्दीक़ जे सदाकत ते भौंके उमर जे अदालत ते भौंके उस्मान जे हयात ते भौंके अली जे शुजाअत ते रब कायनात जो कसम है सिर मुझो नाहे मां अमानत कयूं खयूं थो वता भौंकंदो वेंदो सिर या चट हुन जो हूंदो या त मुंहिंजो चट हूंदो इहा बावी अजीब क़िस्म जी आहे हे मां जेकॾहिं क़तल थी पियुमि बि मां खटियो क़तल कयुमि बि मां खटियो हिते ॿ ई दर्जा चओ कामयाबी जा आहिनि छो त रब पाण फ़ाइदो जन्नत जो उन्हनि जे हक़ में करे छॾियो आहे नारे तकबीर गुलामी रसूल में शान सहाबा अज़मत सहाबा नारे तकबीर नबी जे नंग खो जेको नथो मुड़े ओ तोखो माखो न मुड़ंदो इहा कर दिल जाए पर थोड़ो अकीदो ठाहे पंहिंजो चओ सुभान अल्लाह अका बका थी आओ ना लोड थियो लोडिंग थिए थी मुंहिंजे पेर खे थोड़ी लोडिंग थी आहे लोडिंग थिए थी न
नथी देव फ्री हो आज़ाद हो पंहिंजो हक़ बयान क्यों कन न क्यों अक़ीदो अहले सुन्नत वल जमात जो इहो आहे त आयशा रूहानी अमड़ असांजे सिरनि जो ताज आहे उन ते जेकॾहिं बक थींदी त बर्दाश्त मोमिन खां न थींदी चओ सुभान अल्लाह नेठ तोहमत हयूं तवज्जो हे आखिरी मुंहिंजो हे अंदाज़ आहे तवज्जो कर इंशाअल्लाह तबारक व तआला तवज्जो मारे हुजे अबा नेठ बदमाशन लानतीन मुनाफिकीन अब्दुल्लाह बिन सलूल उहे मुनाफिक लानती मुझे अमर जे मथों तोहमत हयई अल्लाह अकबर हाली शुरुआत में कंखे भी पतो काने त छा थियो छा न थियो एक बड़ी गुजरी विया हन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा फरमाए थी तवज्जो कर मोहम्मद करीम जो अंदाज जरा मटियल आहे पहिरियों जेको अंदाज रसूल जो हूंदो हो उहो अंदाज मूंसां साॻी बरक़रार कोन्हे का ॻाल्हि त आहे पर समझ में कान थी अचे पई आख़िर उम्मे मिस्ता हिकिड़ी नौकराणी खादिमियाणी ॿुधायो त हे तूफ़ान तुंहिंजे कढ बर्पा थी वियो आहे अल्लाह अकबर वाइड़ी थी वई तकड़ में आई घर मुस्तफ़ा साईं वटि पुगी हुज़ूर खे अर्ज़ कई त सोहणा मूंखे चंद ॾींहं इजाज़त ॾियो त मां पंहिंजे पेके हली वञा समझे पई पर हुजूर जल्द में इजाजत ॾेई छॾी तवज्जो मारे हुजे हुजूर जल्द में इजाजत ॾेई छॾी आहे समझी वई त रसूल अॻ में इजाजत तकड़ी न ॾींदा हुआ बल्कि फरमाईंदा हुआ त आयशा घर वञी छा कंदी आहे नबीअ जो मोहम्मद जो घर बि तुंहिंजो ई घर आहे ईअं फरमाईंदा हुआ हेल तकड़ी जो इजाजत जो ॾिनऊं त को चक्कर आहे बहरहाल मुझे आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा आखिरी ॻाल्हि ताइबा पंहिंजे घर हलियूं थियूं वञनि पियूं घर में जॾहिं दाख़िल थियनि थियूं अबे ते नज़र पवंदी थी वञे त अबू बकर परेशान रोए थो पियो पंहिंजी अमड़ ज़ैनब उम्मे रूमान ते नज़र पवंदी थी वञे त अमड़ बि मुसल्लो विछायूं वेठी आहे उन्हनि खे त पतो हो आयशा सिद्दीका असांजी धीअ जे मथों काफ़िरीन हमलो कयो आहे मुनाफ़िकीन मुर्तदीन हमलो कयो आहे इज़्ज़त जे मथों दागदारी जो अंदाज़ रखियो अथऊं अल्लाह अकबर प्यू भी रोए थो अमड़ भी रोए थी आयशा सिद्दीका सब्र जो अंदाज पैमानो जेको छुलकी रहियो हो उनखे बर्दाश्त कंदे चयूं अमड़े ओ अब्बा एड़ी का गाल ना है जेकॾहिं एड़ी गाल हुजे हा त रब कुरान लाहे निर्वार जरूर करे हा मां पंहिंजो मामलो रब जे हवाले करे छॾियो आहे पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु ॻाल्हायो जंहिंजो रब तंहिंजो पोयां नथा ॻाल्हाइनि यार मूंसां हथ मथे करे ॻाल्हायो जंहिंजो रब तंहिंजो सभु हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह अकबर कबीरा चाफ़ी ॾींहं थी विया किन लिखियो त महीनो भर थी वियो हुज़ूर पाक घर कोन विया अम्मा आयशा ॾे हज़रत आयशा सिद्दीका मुसल्लो विछायूं करे रब जी दरबार में रब खे इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह जो तराना पढ़े रही आहे अल्लाह अकबर कबीरा इहा बि आज़माइश हुई खरनि ऐं खोटनि में मुनाफ़िक़नि मोमिननि में इहा त पंहिंजनि ऐं परायनि में चओ इहा बि हिकिड़ी आज़माइश ऐं इम्तिहान हो जेकॾहिं इहा आज़माइश इम्तिहान न हुजे हा त हे खरा हिननि हे खोटा हे खरनि खां जुदा कीअं थिया न हे मुनाफ़िक़ हे मोमिननि खां जुदा कीअं थियनि न हे मुर्तदीन हे काफ़िरीन हे लानती हे बकवासी हिननि खां जुदा कीअं थियनि हा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह इहो इम्तिहान पेश कयो चङा मिठा चओ धार कई मोमिन धार कई मुनाफ़िक़ धार कई काफ़िर धार कई मुस्लिम धार कई वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून जो मैदान दुनिया में कायम करे छड़ियो थई पियो तवज्जो कर गिड़गिड़ाई थी आयशा रब खे चओ सुभान अल्लाह सबर सबर ॾिस मुझे अमड़ जो सबर ॾिस अल्लाह अकबर कबीरा विच में किताबन लिखियो त मुस्तफ़ा करीम वयो अम्मा आयशा जे घर दाखिल थियो चओ सुभान अल्लाह महीने जे विच में रसूल दाखिल थियो अंदर दाखिल थियण सां ई पाण पाक मोहम्मद आयशा सिद्दीका वटि गोॾो भञी वेही रहा अम्मा आयशा मुसल्ले तो सुरी हजूर खे जगह ॾिनई बिल्कुल तवज्जो हजूर खे जगह ॾिनई मुंहिंजो हबीब मोह मोह में अल्लाह अकबर मिलाए करे आयशा खे तो चवे आयशा हाय हाय अरमान ॾिस अंदाज़ ॾिस तौर ॾिस तरीक़ो ॾिस अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा अल्लाह अकबर कबीरा जेकॾहिं हुजूर तो फरमाए मारे से ख्याल करे रे आखिरी ॻाल्हि आहे वाक़ियो सिधो थो कयां मां बस हुजूर फरमाए जेकॾहिं आयशा तोखां का ग़लती थी वई आहे अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे मां मोहम्मद पाण तुंहिंजी सिफारिश कंदुसि कंहिंजा लफ़्ज़ नबी जा पोइ हे काॾे आहे जेके नबी आ गया वारा काॾे आहे त जा गया न
हजूर के जे पतो हुजे आ सजे गैब जो त ये गालियों रसूल आयशा सा कनी कोन हा चवना हा त माखे सब पतो हे काफिरीन जी हजी चाल है हुजूर ई न फरमायो आयशा के फरमायो जे कने का गलती थी वई है अल्लाह अकबर पो तू गाल सिधी कर मां भी सिफारिशी बनबम अल्लाह अकबर आयशा सिद्दीका थी फरमाए त मुजो हाल भी यूसुफ जे पियो याकूब वारो हाल है इन्नमा अशकू बसी व हुज़नी इल्लाह मां पंजे दर्द जी दाह रब के पुजाए छड़ी है हजूर उठया हलिया विया क्यों त गाल इहा ई गलती कान्हे मोटिया मोटी करे इजलास को ठायूं मस्जिद नबविया में चओ सुभान अल्लाह मस्जिद नबवी में इजलास को ठाई जियो वड़ा वड़ा सहाबा बैठा अरे ख्याल कयो कम जी गाल आई है मां तामो हथ पटींदुम इंशाअल्लाह न पटियां त खणी पटाए जो ॾाढा चओ सुभान अल्लाह इजलास को ठाई जियो उन इजलास में सिद्दीक भी फारूक भी उस्मान भी उन इजलास में अलीउल मुर्तजा भी साहबा जो जमात जर जमात थिया वेठा हन इजलास में अल्लाह अकबर पाक मोहम्मद फरमायो ओ सलमान फारसी तो मुझे आयशा सिद्दीका पंहिंजे रूहानी अम्मड़ जे बारे में छा रायो ॾे ॾाढा चओ सुभान अल्लाह सलमान उथी बीठो सलमान आखिरी गाल सिधी कंदुसि मां सलमान उथी बीठो गाल फुल स्टॉप थियण वारी आहे गालियूं टिन चइनि जूं हन तवजो कर आखिरी गाल आहे एहतराम आहे सभिनि जो असांखे गाल खरी आहे 5 मिंटनि जी गाल आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह न हिकिड़ो दुआ जो दर आहे तव्हां असांजे दुआ जा दर हो असां तव्हांजे दर जा नौकर हूं अहिड़ो मसइलो न आहे असां पेनू ये समझो ताजे दर तो ही असा है सब दान वतो है सिखया वती है बे कुछ भी कोने मां गुलाम अगु भी हम हाने भी हम क़यामत जे सुबह तई तहा जो गुलाम डाढा तो सुभान अल्लाह आखिरी गाल तवज्जो कर तू सलमान तू आखिर गाल केड़ी तो करे पियो आखिर गाल केड़ी आहे सलमान फारसी चवे तो त या गाल पुछो वनी आयशा जे उन खादमियाणी खो उन यखो पुछो वनी त गाल या आखिर छा है रब्बे कायनात जो कसम खादमियाणी हजरत आयशा जी पहुंचे थी पई आयशा जी खादमियाणी थी चवे पई अल्लाह अकबर कबीरा बी काई आयशा जी गलती ना है फकत एतरी गाल आहे फकत लायानी या कंदी आ अटो गोहींदी आ निंद्रा जी वेंदी आ बकरी खाई वेंदी आ बियो को हिन जो दोष कसूर कोन डिठो ए त पाक आहे जी अग में पाक हुई वरी उठी भी है तो अली साईं अली तू गाल कर अंदाज केड़ो आहे अल्लाह अकबर अली जो त कोई पतो ना है कोई इल्म मुझे अंदाज में कान थो समझ में अचे को अली भी माठ थियो हाने फारूक आदम उठी बीठो चो सुभान अल्लाह केरो थियो फारूक जी आखिरी गाल समझतो हजरत फारूक हो ॾाढा तो सुभान अल्लाह फारूक हो फारूक जने उथी भी है तो पियो मोहम्मद करीम तो पुछण फरमाए तो फारूक ने खबर छा अंदाजा हजरत फारूक पुछो चो नेन ठारे छडी चो ना ॾाढा सुभान अल्लाह फारूक सवाल है तो करे मुझा सोना एकड़े सवाल जो जवाब दियो पो बस मसलो क्लियर थी दो थो वने पियो मुस्तफा फरमायो पुछ उमर त जवाब मोहम्मद दे ॾाढा चो सुभान अल्लाह उमर साईं पुछो अजीब अंदाज हो पुछाने जो सोना या खबर त दियो असा के त आयशा सिद्दीका जो निकाह हो असा तहा के करे दिनो होसे या खुद खुदा अरशन ते पढ़ी तो के दिनी ही आयशा असा तो के दिनो होसे या रब अरशन ते पाण पढ़ियो निकाह ता के शा इल्म में रखी गाल मा कहीं पढ़ियो उठी भी ही साथ जे करे दे त तुजी मेहरबानी खुरिया ते जोर नहीं करे बुधाए त हजरत उमर साईं तो फरमाए उमर साईं तो ही पुछण तो फरमाए ओ मुजा सोना ताके आयशा असा निकाह में दिनिया से पढ़ाए या रब अरशन ते पाण निकाह पढ़ियो हो मलाइकन जे रूबरू दई छदी है अल्लाह अकबर मोहम्मद करीम के उमर साईं के मोहम्मद मुस्तफा तो फरमाए ओ सोना उमर रब पाण निकाह पढ़ी करे मुखे घरवारी करे दिनी है जे भला पो जने अल्लाह ताके निकाह करे दई छदी है वो अल्लाह बेखबर ना है जो तहां जे जिस्म ते गंदी मख न संदो आहे त गलत औरत तहां जे बिस्तर ते हरगिज कोन संदो या पाका रब जे हवाले मामलो कंदा वणो आयशा दे मोहम्मद करीम उन टाइम सीधा था वणन पिया उन टाइम ही आयशा वट वणन था उते जदे वेहन था अल्लाह अकबर अबू बकर भी वेठो उम्मे रोमान भी अमर वेठी आयशा मुसल्ले ते वेठी जटई कोन गुजरी त जिब्राइल पुजी थो वने मोहम्मद ते वही लहे थी
पई ज़ैनब थी चवे पई उन जी अमर अले केड़ो फैसलो ईंदो रब तो फरमाए घबराए न आयशा जी अग में पाक हुई इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिज्स व अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा जी पाक करे दिनी हमाए रब 18 आयतूं उन वक्त में लाहे चो त तुजी आयशा अग वांगे 18 दफा पाका पाका पाका